पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था पोइ अल्लाह ताला पंहिंजो हथ मुंहिंजे कुलनि ते रखियो ऐं पोइ अल्लाह ताला मुंहिंजे लाइ हिन शइ खे वाज़े करे छॾियो। पोइ मूंखां अल्लाह ताला पुछियो हाणे ॾे ख़बर त मलाइके कहिड़ी शइ जे बारे में गुफ़्तगू कनि पिया। मूं चयो फिल कफ़ारात व दरजात। अॼु मलाइकनि जो मौज़ू ॿिनि शयुनि जे बारे में आहे। हिकिड़ो कफ़ारात जे बारे में, गुनाहनि खे बख़्शण वारा कहिड़ा अमल आहिनि, गुनाहनि खे माफ़ कंदड़ कहिड़ा अमल आहिनि, ऐं व दरजात ऐं उहे कहिड़ियूं नेकियूं आहिनि जिन सां इंसान जा दर्जा बुलंद थियनि था। इन्नमा यअमुरु मसाजिद अल्लाहि मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर व अक़ाम अस्सलात व आत अज़्ज़कात व लम यख़्श इल्लल्लाह फ़असा उलाइक अन यकूनु मिनल मुहतदीन। अल्लाह तबारक व तआला जे फज़ल ऐं महिरबानीअ सां अॼु तव्हांजे हिन ॻोठ में जामे मस्जिद दारुसलाम जो इफ़्तिताह थी रहियो आहे। सभ खां पहिरियां असां अल्लाह जो शुक्र अदा कयूं था जो अल्लाह सुब्हानो ताला ही दीन जो अज़ीम शान कम असां गुनाहगारनि जे ज़रिए पाए तकमील ते पहुचायो आहे। अल्लाह ताला शाल पंहिंजी बारगाह में हिन खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। ये अल्लाह ताला जा जेके घर आहिनि, मस्जिदूं आहिनि, ही अज़ीम शान टुकरा आहिनि जिन खे अल्लाह ताला वॾो मक़ाम मर्तबो अता कयो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमाईंदा, सही मुस्लिम में सईदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, पाण फरमायूं ख़ैरुल बिक़ाइ मसाजिदुहा व शर्रुल बिक़ाइ अस्वाक़ुहा। पाण फरमायूं दुनिया जे अंदरि बहितरीन जायूं अल्लाह जा घर मस्जिदूं आहिनि ऐं बदतरीन जाइ बाज़ारूं आहिनि। यानी इन हदीस में पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिन मस्जिदनि खे दुनिया जी बहितरीन जाइ करार ॾिनो आहे। पर असां मुस्लमान अक्सर तौर ते अल्लाह जे घरनि खां परे हूंदा आहियूं। असांजो तवजो घणे में घणो बाज़ारुनि ॾे हूंदो आहे। होटलुनि खे आबाद करण में पंहिंजो टाइम ज़ाया करे छॾींदा आहियूं, पर हीअ अल्लाह जे घरनि खे असां ग़ैर आबाद कयो वेठा आहियूं। हीअ अल्लाह जा घर आहिनि, हिननि जो एॾो अज़ीम शान मक़ाम आहे जो अल्लाह ताला फरमाए व अन्नल मसाजिद लिल्लाह। हीअ जेके मस्जिदूं आहिनि हिननि जी निस्बत अल्लाह ॾे आहे। हीअ आम इंसाननि जी जाइ न आहे कि दुनिया जी हस्तीअ जो घर न आहे। हीअ अल्लाह सुब्हानो ताला जी ज़ात जा घर आहिनि। इन अल्लाह जे नाले ते हिननि खे ठाहियो वियो आहे। फला तदउ मअ अल्लाहि अहदा। हिननि अल्लाह जे घरनि में तव्हां अल्लाह खां सवाइ ॿियनि खे न पुकारींदा कयो। हिते अचो त अकेले अल्लाह खे पुकारियो, अल्लाह सां गॾु ग़ैरुल्लाह खे न पुकारियो, अल्लाह सां गॾु शिरक न कयो, कंहिंखे भाईवार न बनायो, अकेले अल्लाह खे अची हिननि घरनि में सरींदा कयो। हीअ अल्लाह जी इबादत जा मर्कज़ आहिनि। हिन जाइ ते अल्लाह जी इबादत कई वेंदी आहे। हिननि घरनि जो छा मक़ाम आहे? सुनन इब्न माजा में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सईदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां फरमान मौजूद आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो, पाण फरमायूं मा तवतन रजुलुन मुस्लिमुन अविल मुमिन अल मसाजिद। जेकॾहिं को मुस्लमान या मोमिन माण्हू अल्लाह जे घर खे पंहिंजो वतन बनाए थो, यानी उन जो ताल्लुक़ अल्लाह जे घर सां आहे, बार बार अल्लाह जे घर में अचे थो,
अल्लाह जे घर सां उन जी मोहबत आहे। इल्ला तबशबश अल्लाहु लहू कमा यतबशबशु अहलुल गाइबि बिगाइबिहिम इज़ा क़दिम अलैहिम। पाण फरमायूं जेको माण्हू अल्लाह जे घर सां ताल्लुक़ क़ाइमु करे, अल्लाह ताला उन सां एॾो ख़ुशि थींदो आहे, जीअं मिसाल ॾींदे फरमायूं कमा यतबशबशु अहलुल गाइबि बिगाइबिहिम इज़ा क़दिम अलैहिम। जेकॾहिं को माण्हू कंहिंजे घर जो भाती गाइब हुजे, यानी या त ॿिए इलाइक़े में हलियो वियो या विञाइजी वियो, गाइब थी वियो, हाणे काफ़ी अरसे खां पोइ उहो घर जो भाती पंहिंजे घर में मोटी अचे, उन जे मोटी अचण सां घर वारनि खे केॾी ख़ुशी थींदी आहे, केॾो उन्हनि खे सुरूर मिलंदो आहे। उन लाइ माण्हू इंतज़ार बि कंदा आहिनि त उन जे लाइ प्रोग्राम तय थींदो आहे, तयारियूं कयूं वेंदियूं आहिनि, घर खे सजायो वेंदो आहे, बहितरीन खाधा तयारु कया वेंदा आहिनि। पाण फरमाईं था इन माण्हू खां वधीक अल्लाह सुब्हानो व तआला उन बाने खां ख़ुशि थींदो आहे जेको बानू अल्लाह जे घर में अचे थो। अल्लाह जा बानो हिननि घरनि जो छा मक़ाम आहे। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ॿियो फरमान सही बुखारी में सईदुना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां मरवी आहे। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाईंदा हुआ मन गदा मिनकुमुल यौम इलल मस्जिद औ राहा। पाण फरमायूं जेको माण्हू तव्हां मजा सुबुह जे टाइम ते या शाम जे टाइम ते अल्लाह जे घर में अचे थो, अअद्दल्लाहु लहू नुज़ुलन कुल्लमा गदा औ राहा। उन माण्हू जो मक़ाम इहो आहे, अल्लाह ताला उन माण्हू जे लाइ नुज़ुलन महिमानी तयारु कंदो आहे। नुज़ुल अरबी में महिमान नवाज़ी खे चइबो आहे, यानी हाणे उहो माण्हू अल्लाह जो महिमान आहे, अल्लाह ताला उन माण्हू जे लाइ महिमानी तयारु करे थो। कुल मां गदा औ राह, जेतिरा दफ़ा अल्लाह जे घर में अचे, सुबुह जो अचे शाम जो अचे, ओतिरा दफ़ा अल्लाह ताला उन बाने जे लाइ जन्नत में महिमानी तयारु करे छॾींदो आहे। जीअं तव्हां वटि को महिमान अचे थो, तव्हां उन जे लाइ तयारी कंदा आहियो, उन जे लाइ खाधा तयारु कंदा आहियो ऐं रलियूं विछाईंदा आहियो, सेजूं विछाईंदा आहियो, उन लाइ इंतज़ाम कंदा आहियो। अहिड़ी तरह अल्लाह सुब्हानो ताला उन बाने जे लाइ जन्नत में महिमानी तयारु कंदो आहे जेको बानू अल्लाह जे घर में अचे थो। हिननि घरनि जो केॾो मक़ाम आहे, केॾो मर्तबो आहे। सही मुस्लिम में रिवायत आहे, रसूलुल्लाह सम्झ इरशाद फरमायो, पाण फरमायूं 7 क़िस्मनि जा ख़ुशि नसीब माण्हू आहिनि जिन खे अल्लाह सुब्हानो ताला क़यामत जे ॾिहाड़े अर्श अज़ीम जी छांव नसीब फरमायूं। उन्हनि मां हिकिड़ो माण्हू उहो बि आहे रजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुन फिल मसाजिद। उहो माण्हू जंहिंजी दिलि अल्लाह जे घरनि सां जुड़ियल हुजे, जंहिंजे दिलि में अल्लाह जे घर सां मोहबत आहे। जेको माण्हू अल्लाह जे घर में अचे थो, अल्लाह जे घर खे आबाद पियो रखे, उन माण्हू खे अल्लाह सुब्हानो ताला अर्श अज़ीम जी छांव नसीब फरमाईंदो। रसूलुल्लाह सम्झो ॿियो फरमान पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमाईंदा, मा तवज़्ज़अ रजुलुन फी बैतिही फअहसन वुज़ूअहु सुम्मा ख़रज लम यनवि इल्ला सलात। पाण फरमायूं जेको माण्हू घर में वेही करे सुहिणे नमूने सां वुज़ू करे ऐं वुज़ू करे अल्लाह जे घर ॾे अचे, मस्जिद में अचे, लम यरफ़अ ख़तवतन इल्ला रफ़अ अल्लाहु बिहा दरज। पाण फरमायूं जेका विख पंहिंजे घर खां ॿाहिरि कढंदो, अल्लाह ताला हर विख ते उन जा दर्जा बुलंद कंदो, ऐं जेका विख ज़मीन ते रखंदो वहुत अन्हु बिहा ख़तीअ, उन विख जे करे अल्लाह उन जे गुनाहनि खे माफ़ कंदो। यानी अल्लाह जे घरनि जी केॾी तज़ीम आहे। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ॿियो फरमान सुनन अबू जामे तिरमिज़ी में बि आहे त मुस्नद अहमद में बि आहे। सईदुना इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा खां पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, फरअयतु रब्बी फी अहसनि सूरत। मूं अॼु अल्लाह जी ज़ियारत कई आहे ऐं अल्लाह ताला जी ज़ियारत अहसन सूरत सां कई आहे। ऐं अल्लाह ताला मूंखां सवाल कयो
या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फीमा यख्तसिमुल मलाउल आला, ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु जेके मलाउल आला अर्श अज़ीम वटि जेके मलाइका वेठल आहिनि उहे कहिड़ी ॻाल्हि जे बारे में पाण में गुफ़्तगू कनि पिया। रसूल सां फरमायो मूंखे ख़बर कान्हे, मूंखे ख़बर कान्हे त इहे मलाइका कहिड़ी शइ जे बारे में गुफ़्तगू कनि पिया। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था पोइ अल्लाह ताला पंहिंजो हथु मुंहिंजे कुलनि ते रखियो ऐं पोइ अल्लाह ताला मुंहिंजे लाइ हिन शइ खे वाज़े करे छॾियो। पोइ मूंखां अल्लाह ताला पुछियो हाणे ॾे ख़बर त मलाइका कहिड़ी शइ जे बारे में गुफ़्तगू कनि पिया। मूं चयो फिल कफ़ाराति व दरजात, अॼु मलाइकनि जो मौज़ू ॿिनि शयुनि जे बारे में आहे। हिकिड़ो कफ़ारात जे बारे में, गुनाहनि खे बख़्शण वारा कहिड़ा अमल आहिनि, गुनाहनि खे माफ़ कंदड़ कहिड़ा अमल आहिनि, ऐं व दरजात ऐं उहे कहिड़ियूं नेकियूं आहिनि जिन सां इंसान जा दर्जा बुलंद थियनि था। अल्लाह ताला फरमाए त ॿुधायो उहे कहिड़ियूं नेकियूं आहिनि। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था पाण फरमायूं कसरतुल खुता इलल मसाजिद, उन्हनि नेकियुनि मां हिकिड़ी नेकी आहे त इंसान घणे में घणियूं विखूं भरे अल्लाह जे घर में अचे, मस्जिद में अचे। इन विखियुनि भरण सां इंसान जा गुनाह माफ़ थियनि था ऐं दर्जात बुलंद थियनि था। यानी हीअ अज़ीम शान नेकी जो कमु आहे। हीअ अल्लाह जो घर तामीर थियो आहे। तव्हां ॻोठ वारा मुबारकबाद जे लाइक़ आहियो। अल्लाह ताला तव्हांखे हिन घर खे आबाद करण जी तौफ़ीक़ बख़्शे। हीउ घर तव्हां वटि अमानत आहे। डॉक्टर साहब हफ़िज़हुल्लाह जी महिनतुनि सां अल्लाह ताला जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। डॉक्टर साहब हफ़िज़हुल्लाह खे ऐं जिन दोस्तनि तावन कयो आहे, साईं अब्दुल हकीम नाड़ी हफ़िज़हुल्लाह ऐं असांजी टीम जा माण्हू, इदारा ज़मज़म ख़ैरिया जा जेके मुंतज़िमीन आहिनि, जिन घर सां तावन कयो आहे, उहे मुबारकबाद जे लाइक़ आहिनि। उनजी महिनतुनि सां अल्लाह जो घर ठही तव्हांजे हवाले थियो आहे। इहा अॼु इन जो इफ़्तिताह आहे ऐं हीअ अमानत करे तव्हांजे हवाले कयो वञनि पिया। हिन घर जी हिफ़ाज़त कजो, हिन घर खे आबाद रखिजो, हिन घर खे आबाद रखो नमाज़ुनि सां, हिन घर खे आबाद रखो क़ुरान जी तिलावतुनि सां, हिन घर खे आबाद रखो दुआउनि सां, हिन घर खे आबाद रखो क़ुरान हदीस जे तालीम सां, क़ुरान हदीस जे नूर सां हिन घरनि खे मुनव्वर कयो। क़ुरान सुन्नत जा बयान, जुमे जा ख़ुतबा, उलमा जा दुरूस हिननि घरनि जी ज़ीनत आहिनि। हिन घरनि खे तव्हां पंहिंजे कोशिश ऐं कावश सां जेतिरो अल्लाह तव्हांखे तौफ़ीक़ बख़्शी आहे हिननि घरनि खे आबाद रखो। हीअ घर तव्हां अमानत आहिनि। अल्लाह ताला खां दुआ आहे जिन दोस्तनि तावन कयो आहे शाल हुनजो तावन अल्लाह ताला क़बूल फ़रमाए। अल्लाह ताला हिन घरनि खे असांजे लाइ ऐं पूरी जमात जे लाइ सदके जारिया बनाए। हिन जॻह ते नूर फुटे जेको हिन ॻोठ वारनि जे लाइ, इलाइक़े वारनि जे लाइ राय हिदायत बणिजी वञे। अल्लाह ताला मूंखे तव्हां सभिनी खे दीन ते क़ाइम दाइम रखे, हर क़िस्म जे फितननि खां अल्लाह ताला असांखे महफ़ूज़ रखे। अक़ूल क़ौली हाज़ा व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।